सखर बुधो अथव न बा इन रोड़ी जे इलाके में मां वाज़ ते वियुसि काफ़ी साल जी ॻाल्हि आहे गर्मी जी मौसम हुई उन ॻोठ में वाज़ ते वियुमि उतां जे मोली सां मूंसां ॻाल्हि कई से अॼु टीं राति आहे असांजे ॻोठ में वाक़ियो थियो आहे पुछियोमांसि कहिड़ो चईं गर्मी जी मौसम ही हिकिड़ी अम्मा पोड़ी खट ते वेही ओलह ॾे मुंहुं करे अल्लाह जो ज़िक्र करे पई त पुट थी करे कावड़ में चएसि पियो इन ज़िक्र खे बंदि कर मुंहिंजी निंड फिटे थी पई अम्मा चयसि भला मां आस्ते ज़िक्र कयां थी अम्मा आस्ते ज़िक्र शुरू कयो वरी उथी करे चवण लॻसि तुंहिंजो आवाज़ पहुचे थो मुंहिंजी निंड फिटे थी ज़िक्र खे बंदि कर अम्मा जवाब में चयसि तुंहिंजी निंड फिटे त फिटे मां अल्लाह जो ज़िक्र बंदि न कंदसि चे अम्मा ज़िक्र करे पई वेठी हे उथियो कावड़ में ओचते अची पंहिंजे मां जे मुंहं में भर करे चंबो हंई अम्मा खे ओचते चंबो जो लॻो अम्मा को अहिड़ी दाह निकिरी वई उन दाह जो असर इहो ॾिठोसीं जेतिरा घर में जानवर हा ढोर हुया रस्सा शिनाए ज़ंजीर शिनाए भितुनि जे मथां बुल ॾेई घरनि खां ॿाहिरि निकिता हलिया विया ॿिली अम्मा को दुआऊं वठो बदुआऊं न वठो ॾुखी शइ अथव हिकिड़े माण्हूअ जो वाक़ियो ईंदो आहे त बास बासी कहिड़ी बास बासी चवण लॻो जे मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको कढंदुमि आहिनि अणभणा माण्हू शैतान जी बास बासे शैतान फिरदो वते पियो हिन जी ॻाल्हि ॿुधे इंसानी शक्ल करे चवण लॻुसि अस्सलाम अलैकुम चे वालेकुम सलाम केरु जवाना चंहिंजे जी बास बासी थी चे उहा त मां शैतान जी बासी आहे चे मां ई त आहियां चे तूं त इंसान थो नज़र अचे चे रब मूंखे ताक़त ॾिनी आहे नेकनि खे भुलाइणो हूंदो आहे त नेकनि जी सूरत वठंदो आहियां तो जहिड़ी बास कई आहे त इहा सूरत वठी तो वटि पोइ त हाणे देरि न करे इहो सदको कढो 60 दीनार हमरा मजबूर थी पियो चे भला ॾे ख़बर शैतान 60 दीनार सदको कढां त कंहिंखे ॾियां शैतान चयसि इन मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो वरी अबो कहिड़ो आहे दुनिया में तुंहिंजो पीउ वरी कहिड़ो थियो शैतान चवण लॻुसि ॻाल्हि ॿुध मां हिकु सजदे जो इनकार कयुमि त क़यामत ताईं लानती थी वियो आहे पर जेके रोज़ बेनिमाज़ी 5 वक़्त बांगा ॿुधनि था रोज़ अलाए केतिरा सजदा महीने में केतिरा साल में हज़ारे सजदा बेनिमाज़ी त मुंहिंजा अब्बा लॻनि मुंहिंजा पीअर लॻनि इहे त मुंहिंजा पीअर न बाती जेके अल्लाह जे सर ते निमाज़ ते कोन था अचनि बेली शैतान जा पीअर न थियो शैतान जा अब्बा न थियो अॼु मूंसां वाइदो कयो हथ नथो खणायांव पर ज़ुबान सां चओ त इंशा अल्लाह जेसीं ताईं हयाती अरब जी निमाज़ न छॾींदासीं ॾाढा चओ इंशा अल्लाह चओ रब जी निमाज़ न छॾींदासीं चे 10 दीनार बेनिमाज़ी तुंहिंजे पीउ खे ॾिनमि ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे अम्मा खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुझी वरी अम्मा कहिड़ी आहे चे उहा औरत मुंहिंजी अम्मा थी जेका घर में हज़ारनि जा हज़ार ख़र्च करे पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे अल्लाह जे नाले ते घुरण वारा ख़ाली मोटी वञनि बख़ील औरत इहा मुंहिंजी माउ थी चे ॾिनमि 10 दीनार उन्ही खे ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे भाउ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो भाउ वरी कहिड़ो आहे चे उहो मुंहिंजो भाउ थी जंहिंखे 100 रुपयो ख़र्च करणो आहे त अजायो 200 रुपया कंदो आहे अजाए ख़र्च करण वारा क़ुर में बि लफ़्ज़ लिखियल अथव इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाइर आहिनि चे ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे पुट खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो पुटु वरी कहिड़ो आहे चे जेको ॿिनि खे पाण में विढ़ाईंदो आहे फसाद कराईंदो आहे झेड़ो कराईंदो आहे सुलह ऐं ख़ैर न कराईंदो आहे इहो मुंहिंजो पुटु थी चे ॿियो कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजी भेण खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी वरी भेण कहिड़ी आहे चे उहा औरत जेका अटो बि ॻोहे मानी बि पचाए पर अल्लाह जो ज़िक्र न करे अटो बि ॻोहे मानी बि पचाए अल्लाह जो ज़िक्र न करे ज़िक्र न आहे तॾहिं त मानी में बि बरकत न आहे न नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी घरवारी
नबी साईं वटि 10 महिमान अचनि नबी साईं उनखे फरमाईंदो त 10 महिमाननि जी मानी पचा हूअ अल्लाह जी बानी वरी 5 महिमाननि जी मानी पचाए वरी जे 5 जी मानी वञे त 10 खाई वञनि पर अञा मानी बची पवंदी नबी साईं जी ॿियूं घर वारियूं उनखां पुछा कनि लॻियूं या बरकत कीअं पवंदी थी 5 जी जाइ ते 10 था खाइनि बची थी पए पाण फरमाई मां अटो ॻोहींदी आहियां मानी पचाईंदी आहियां त सूरत इना त इना कल कौसर पढ़ंदी रहंदी आहियां इन जे बरकत जे करे अल्लाह साईं मानी में बरकत रखंदो आहे जेका अटो बि ॻोहे मानी बि पचाए अल्लाह जो ज़िक्र न करे मुंहिंजी भेण थी चे बाक़ी 10 दीनार बचान कंहिंखे ॾियां चे 10 दीनार मुंहिंजे धीअ खे ॾे अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी धीअ वरी कहिड़ी आहे चे जेका मथो गाढ़ो करे बाज़ार में घुमंदी आहे जेका पर्दो न कंदी आहे इहा मुंहिंजी धीअ थी ॿेली शैतानी कमनि खां बचो वाज़ ॾींदा हो नसीहत ॿुधी अमल कंदा कयो उहो कमु कयो जंहिंमें अल्लाह जो रसूल राज़ी थिएव ॿेली कंहिंजो ऐब बि न उघाड़ींदा कयो आख़िरी ॻाल्हि थो कयां ॿिए जो ऐब ढकींदो रब तव्हांजो बि ऐब ढकींदो ॿिए जो न ढकींदो तव्हांजो बि न ढकबो दुकानदार जो वाक़ियो आहे परचून जो दुकान हुयुसि हिकिड़ो पोड़ो वरी आयुसि सौदो वठणु पोड़ो बीमार हो दुकानदार जे वेझो अची बीठो त हुन खां हवा निकिरी वई पर आवाज़ वारी सम्झो था सिंधी की न कुझु तव्हांखे चुस्त कयां सुस्त सां नज़र अचो ज़ाल ऐं मुड़ुस हिकु खट ते वेठा त ज़ाल खां हवा निकिरी वई आवाज़ वारी त वरी मुड़ुस खे चए पई तव्हां ॿाहिरि घणा हो चइजी ॻाल्हि मटियां मुड़ुस चए ॿाहिरि 3 हूं पर जहिड़ी फेरिंग थींदी त हिकु बि न बचंदो सम्झो था न सिंधी हाणे पोड़े खां बि हवा निकिरी वई आवाज़ वारी त शकी थिए पियो शर्मिसार थिए पियो त दुकानदार ॾिठो चवणु लॻुसि पोड़ा सौदो घुरे त ॾाढा ॻाल्हाइजे मां ॿोड़ो आहियां ॿुधंदो न आहियां चे ठहियो पिया हे ॿोड़ो आहे कोन ॿुधे मां वारी ॻाल्हि चे फलाणो सौदो ॾे चे अञा ॾाढा ॻाल्हाए नथो ॿुधां चे त को घल ॿोड़ो आहे हिनखे दिलजाए थी वई दुकानदार घर आयो सोचण लॻो हाणे जे मां इहा ॻाल्हि कंदुमि त मां ॿोड़ो कोन्हमि हमरा जी ॻाल्हि ॿुधी पर मां पाण खे ॿोड़ो कयो वरी हिनखे ख़बर पवंदी पर पुट वरी पिशेमान थींदो घणो त मूंखे बि गुनाह मिलंदो घणो हुन ॿोड़ो सॾाइणु शुरू कयो 8 साल जीअरो हो 8 साल खां पोइ फौत थी वियो हिकु नेक माण्हू खे ख्वाब में आयो ॾिसे त जन्नत में घुमंदो थिए पियो अड़े जन्नत कीअं मिलई चे मां ॿिए जे ऐब खे ढकियम रब मुंहिंजा बि ऐब ढकिया गुनाह माफ़ करे इन जे एवज़ में रब मूंखे जन्नत ॾेई छॾी आहे न कंहिंजो ऐब उघाड़ींदा कयो भला कम कयो सुठा कम कयो